अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मज़ेदार महफ़िल में मज़ेदार ख़ान तव्हांजे साम्हूं हाज़िर आहे। सुबह साजन पढ़ियो थम ख़त सयूं जंहिंमें संगारनी जूं मां शहर तुंहिंजे में ईंदी आहियां, मां शहर तुंहिंजे में ईंदी आहियां, कुर्ब कयो आ काबू दूर परी मोला वरी सोन परी मूंखे यादि ने छपरी रिदम सैया हिनखे बंदि करण जो बटण किथे आहे, मूंखे इहो ॿुधायो। तव्हां पंहिंजो कलाम कहिड़ो ॿुधाईंदव? पंहिंजो त साईं उस्ताद नजफ़ जो बि पंहिंजो कोई कोन्हे, मां कान ॻाईंदो। म्यूज़िक असांजे पुठियां पुठियां हलंदो आहे, असां म्यूज़िक जे पुठियां न हलंदा आहियूं। फल जो पेटू आही खाइण जो को कुतो आही बुलुरकाल बुलुरकाल मां वञा थो, हिनखे चओ कलाम जो मुंहिंजा वीचारा न कढे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मज़ेदार महफ़िल में मज़ेदार ख़ान तव्हांजे साम्हूं हाज़िर आहे। मुल्क में जमहूरियत आहे। जमहूरियत जो हुस्न बरक़रार रखण जे लाइ मीडिया आज़ाद आहे, पर अवाम में एहसास महरूमी वधंदी थी वञे। अवाम में एहसास महरूमी एतिरी वधंदी थी वञे, नौजवान बेरोज़गार थींदा था वञनि, उहे पंहिंजो रूप मटाए मुख़्तलिफ़ धंधा करण ते मजबूर आहिनि। बेरोज़गारी इंतहा दर्जे ते पहुची वई आहे। उन खां अलावा मौसीक़ी जे मैदान में कुझु अहिड़ियूं फ़नकाराऊं अची वयूं आहिनि जिन खे न राग जी ख़बर आहे, न सुर जी ख़बर आहे, न ताल जी ख़बर आहे। सिर्फ़ पंहिंजे हुस्न जे बदौलत, पंहिंजे एक्शननि जे अंदाज़ जे बदौलत हू स्टेज ते अचनि थियूं ऐं स्क्रीन ते छाइंजी वञनि थियूं। कल्ह खां ॾिसूं था त अहिड़ियूं फ़नकाराऊं जाम अची वयूं आहिनि जेके सिर्फ़ 1000 रुपए ते प्रोग्राम एंटरटेन करण जे लाइ, परफॉर्म करण जे लाइ ईंदियूं हुयूं, अॼु उहे लखें रुपया थियूं वठनि। मुंहिंजो इशारो यकीनन तव्हां सम्झी विया हूंदव त असां वटि अॼु जेका महिमान आहे उनखे महिमान चऊं या महिमान चऊं, इन जो फ़ैसिलो तव्हां कंदव। सिंध जी मशहूर गुलूकारा निघत नाज़ जी उस्ताद, मां हिकु दफ़ो वरी चवंदुसि, निघत नाज़ जी उस्ताद निर्घुट नाज़ साहिबा अॼु असां वटि गॾु आहे। अचो त हुन सां कचहरी कयूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सभ खां पहिरियां तव्हां इहो ॿुधायो त तव्हां निघत नाज़ साहिबा जी उस्ताद कीअं आहियो? तव्हां उनखे कहिड़ो वेल्डिंग जो कमु सेखारियो आहे, या तव्हां उनखे टांगनि जा पायदान हणणु सेखारिया आहिनि, या तव्हांखे उन्हनि खे बिजलीअ जो कमु सेखारियो आहे? इहो थोरो क्लियर करे वञो। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, तव्हां शायदि इहो विसारे चुका आहियो त निगत नाज़ जेकी आहे उहा हिकिड़ी सिंगर आहे, फ़नकार आहे। फ़नकार ठाहिण वारो मुंहिंजो मतिलबु आहे त ठाहिण वारी मां आहियां। शो शाला आहे, शायदि इहा तव्हांखे ख़बर न आहे। छो अॼु हू जेकी फ़नकार आहे सिर्फ़ु मुंहिंजे करे आहे। तव्हां हिकिड़ो गानो ॾिठो हूंदो, शख़्स हिकिड़ो यादि आयो शाम जो, इहे स्टेप सभु हुनखे मूं ॾिना हुया। हाणे जेकी एॾी वॾी फ़नकारा थी, असांजो नालो नथी खणे, मुमताज़ लाइ माफ़ु कजो, मुमताज़ मौलाई जो नालो खणे थी, त मुंहिंजो कसूर त न आहे। शो शाला आहे। यानी तव्हांजे चवण जो मतिलबु आहे त जेके डांस जा स्टेप आहिनि उहे तव्हां उनखे सेखारिया आहिनि? न, मां हुनखे ॻाइण बि सेखारियो आहे, हुनखे अंदाज़ सेखारियो आहे बाक़ाइदे। तव्हां उनखे ॻाइण बि सेखारियो आहे? बिल्कुलु। पर बेसिकली हूअ हिकु आर्टिस्ट आहे, हूअ एक्ट्रेस आहे। हुन जा असां ड्रामा ॾिठा, हुन जूं असां टेलीफिल्मूं ॾिठियूं, हुन जूं असां स्टेज ड्रामा बि ॾिठा। तव्हां कीअं था चओ त तव्हां उनजी उस्ताद आहियो? इन ॻाल्हि खे थोरो क्लियर कयो। ॾिसो न, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, तव्हां शायदि इहो विसारे चुका आहियो त शायदि तव्हां मोर खे सुञाणींदा हूंदो, जेको डांसर आहे। मोर यानी उस्ताद गुलाम हुसैन जे तव्हांजो इशारो? गुलाम हुसैन जेको हैदराबाद आहे, उनखे बि मूं डांस सेखारी, उनखे बि निगत नाज़ मूं ॾियारी। मुंहिंजी जेको आहे सो मूंखे कामयाबी नथी मिले। मां चयो तूं राग कर, राग सां गॾु डांस कर। इहा त हिकिड़ी नई शइ हुई, हिकिड़ो आइडिया ॾियण जा माण्हू करोड़ रुपया ॾींदा आहिनि। शो असांखे विसारे चुकी आहे निगत। आख़िर मां पाण जे मैदान में, ताकी दुनिया खे ख़बर पई मीडिया में त निगत खे सेखारण वारो हिकु मां, मुंहिंजो मतिलबु आहे त मां आहियां।
तव्हां सेखारियो आहे उनखे राग सेखारियो आहे या उनखे रक्स सेखारियो आहे? थोरो ओर ते थी बीहो, थोरो सेंटर ते, अञा केतिरो अचां ज़ालिम? थोरो सिधो थी बीहो, सिधो, छो फोटू कढंदे छा? थोरो सिधो थी बीहो। ही चैनल असांजो प्रोग्राम घरनि में बि हलंदो आहे। सिधो, एतिरो ई सिधो थींदा नाज़रीन, ही एतिरो ई सिधो थी सघे थी, इन खां वधीक नथी थी सघे। इन में लॻे थो त हिन में को मैन्युफैक्चरिंग फॉल्ट बि आहे, इन ॻाल्हि खे रिकॉर्ड ते रखियो वञे। त हाणे तव्हां असांखे ॿुधायो त छा तव्हां निगत नाज़ साहिबा वांगुरु ॻाए वेंदियूं आहियो या उन वांगुरु डांस कंदियूं आहियो या उन जहिड़ी ख़ूबसूरत आहियो? का बि शइ नज़र नथी अचे मूंखे। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, सॼो अंदाज़ निगत मुंहिंजो अपनायो आहे। हाणे मां जेकी डांस कंदुमि सॼी मां थोरी अवर कंदुमि न, ज़ाहिर आहे हू मीडिया ते आई आहे, नई नई आहे, थोरी उहा खणी घटि करे थी, बट मां त उनखां वधीक कंदसि न, मां छो त उनजो उस्ताद आहियां न। ऐं जेको आहे सो ॿियो जेको हेयर स्टाइल आहे निगत मूं जहिड़ो ई कयो आहे। यानी तव्हांजे चवण जो मतिलबु आहे त इहो हेयर स्टाइल तव्हांजो जेको निगत नाज़ साहिबा अपनायो आहे। बिल्कुलु बिल्कुलु, उनजी ड्रेस जी नकल सभु ज़ाहिर उस्ताद खे जेके फॉलो कंदो उनजी ज़ाहिर नकल कंदो न माण्हू, जेको बि हूंदो, लेडीस हुजे केर बि हुजे, ज़ाहिर आहे उनजी नकल कंदो। ठीकु आहे, पोइ इन ॻाल्हि जो फ़ैसिलो नाज़रीन हिते ई थी वेंदो। स्क्रीन जे साम्हूं स्क्रीन कूड़ न ॻाल्हाईंदी आहे, स्क्रीन ते सभई माण्हू ज़ाहिर थी वेंदा आहिनि। हाणे अचो त ॾिसूं था त आया के निगत नाज़ हिननि जी कॉपी थी करे या ही निगत नाज़ जी कॉपी था कनि। अचो त ॾिसूं था हिननि जी पहिरीं परफॉर्मेंस। लगा
सुणे के मनाईंदम लख लगा सब लाईंदम लाईंदम इन सुणे के मनाईंदम मनाईंदम ममता जमनी दो हार हो सदाई दो मौलाई जो यार हो ममता जमनी दो हार हो सदाई दो मौलाई जो यार हो पंज शहर में आई घर घर में पंज शहर में आई घर घर में ऐलाने हो कराईंदम इन सुणे के मनाईंदम लख लगा तब लाईंदम लाईंदम इन सुणे के मनाईंदम मनाईंदम धागा पीड़ा कराए या काशे पढ़ाए धागा पीड़ा कराए या काशे पढ़ाए पंजे हसन सा कराईंदम इन सुणे के मनाईंदम लख लगा तब लाईंदम लाईंदम इन सुणे के मनाईंदम मनाईंदम धागा पीड़ा कराए या काशे पढ़ाए धागा पीड़ा कराए या काशे पढ़ाए पंजे हसन सा कराईंदम इन सुणे के मनाईंदम लख लगा तब लाईंदम लाईंदम इन सुणे के मनाईंदम मनाईंदम लख लगा तब लाईंदम लाईंदम इन सुणे के मनाईंदम मनाईंदम नाज़रीन तव्हां निर्घुट नाज़ साहिबा जी परफॉर्मेंस ॾिठी पर इन जे बैकग्राउंड में कहिड़ी कहाणी आहे कहिड़ी स्टोरी आहे आख़िर उहो सुहिणो केरु आहे जंहिंखे ही मञाईंदी इन सवाल जो जवाबु ब्रेक खां पोइ था वठूं काॾे न वञो असीं चवंदा ब्रेक खां पोइ वेलकम बैक नाज़रीन नाज़रीन ब्रेक में वञण खां पहिरियां निर्घुट नाज़ साहिबा जंहिंजो चवणु आहे त मां निगत नाज़ जी उस्ताद आहियां यानी उन खां सीनियर आहियां हाणे ही केतिरी सीनियर आहे इन जो तव्हांखे अंदाज़ो थी वियो हूंदो हाणे अचो त हिननि खां पुछूं था उहो सवाल जंहिंजो ही कलाम ॻाइनि पियूं जेको तव्हां कलाम ॻायो हुयो त लख लॻा तॾहिं बि लाहींदमि इन सुहिणे खे मञींदमि आया इहो सुहिणो केरु आहे इहो तव्हांजो कोलेशन पार्टनर आहे या का असेंबली जी सीट आहे या सूबाई असेंबली जी सीट आहे जंहिंजे मिलण जे करे तव्हांजो इक़्तिदार मज़बूत थींदो जमहूरियत मज़बूत थींदी जमहूरियत जो हुस्न ई इहो आहे त आज़ादी हुजे पर आज़ादीअ जो मक़सदु इहो हरगिज़ न आहे त तव्हां वांगुरु छुड़वागी हुजे उहो सुहिणो केरु आहे असल में ॻाल्हि इहा मां हाणे तव्हां जेके पुछी आहे मूंखे मां तव्हांखे ॿुधायां थी असल में जेको आहे सो हिकिड़ो पुलिस वारो उन सां मुंहिंजी दोस्ती हुई उहो जेको आहे सो उहो साम्हूं वेंदो अची त पोइ मां इहो गीत जेको आहे सो जॾहिं बि स्टेज ते परफॉर्म कंदी हुयमि साम्हूं गाईंदी हुयमि पाण गाईंदी हुयमि पुलिस ऐं रक्का सां जो जेको ताल्लुक़ आहे पाण में उहो कंहिंखां ॻुझो कोन्हे नाज़रीन सभिनी खे ख़बर आहे त गठ जोड़ हूंदी आहे ख़बर आहे त हिफ़ाज़त बि असांजी उहे कंदा आहिनि तव्हां कंदा आहियो छा असांजी हिफ़ाज़त बि त उहे कंदा आहिनि न हिफ़ाज़त कंहिंखां कराईंदा आहिनि क्लियर कयो हिते नाज़रीन बि वेठा आहिनि तव्हां बि वेठा हिफ़ाज़त कंहिंखां कराईंदा आहिनि 10 माण्हुनि खां 15 माण्हुनि खां बहुत अकेला हूंदा आहिनि यानी पुलिस जो इहो मक़सदु हाणे आहे इहा ड्यूटी थी वई आहे त उहा तव्हांजी हिफ़ाज़त करे ज़ाहिर आहे हर माण्हूअ जी हिफ़ाज़त करणी आहे पुलिस जी ड्यूटी आहे भले इंसान हुजे जानवर हुजे हुन असांजी एतिरी हिफ़ाज़त कई जो असांखे छॾे कॾहिं वियो ई न पुलिस त तव्हांजी हिफ़ाज़त करे थी पुलिस जी हिफ़ाज़त केरु कंदो अल्लाह पुलिस खे तव्हां जहिड़ियुनि बलाउनि खां केरु बचाईंदो मूंखे हिन ॻाल्हि जो जवाबु ॾियो असां तव्हांखे भला त नज़र अचूं असांजे कहिड़े मुआशिरे मुंहिंजो तव्हांजे पुट जी छठीअ ते केरु ॻाईंदो केरु नचंदो पुलिस खे तव्हां माण्हुनि खाई तबाह कयो आहे हुननि जूं पघारूं पूरियूं नथियूं पवनि हुननि जूं रिश्वतूं पूरियूं नथियूं पवनि हुननि जूं ड्यूटियूं पूरियूं नथियूं पवनि ॿुध ॿुध घणी पघार सां खाई तबाह कयो हुनखे मां त पंहिंजे पुलिस वारे खे पाण पालींदी आहियां पुलिस खे नाज़रीन अहम इंकशाफ थी रहियो आहे त पुलिस खे जेके ही डांसर्स आहिनि
पुलिस हिननि खे प्रोटोकॉल ॾे थी, हिननि जी हिफ़ाज़त करे थी, उन जे एवज़ ही उन्हनि खे ख़र्च पहुचाईंदा। इहा ॻाल्हि रिकॉर्ड ते रखी वञे जीअं वक़्तु सिर कमु अचे। हाणे तव्हां असांखे इहो ॿुधायो त इहो जेको तव्हां हिन वक़्तु ड्रेसिंग कई आहे, जेको स्टाइल अपनायो आहे, कंहिंखां मुतासिर, कंहिंखां मुतासिर ज़रूरु हूंदो? मां कंहिंखां मुतासिर इहो मुंहिंजो पंहिंजो स्टाइल आहे। मूंखां मुतासिर आहे त निगत नाज़ जी मां ॿुधाइण थी चाहियां सरेआम मीडिया ते, जी निगत नाज़ खे ख़बर पई शो छा लाइ पंहिंजे उस्तादनि, पंहिंजे गिरियनि, पंहिंजे गुरुनि खे विसारणु ॾाढी जेको आहे किनी ॻाल्हि आहे। ईअं न आहे जेको आहे पर हिते मुंहिंजे सोर्सिस जे मुताबिक़ त निगत नाज़ जो उस्ताद अब्दुल मनान अब्बासी आहे, मामा लालू जंहिंखे चवंदा आहिनि, जंहिं हुनखे स्टेज ते घुरायो, स्टेज ते परफॉर्म करायो ऐं टीवी ड्रामनि में, मुंहिंजी ॻाल्हि कंप्लीट करण ॾियो, टीवी ड्रामनि में उनखे चैनल ते आणण वारो मनान अब्बासी आहे, तव्हां न आहियो। मीडिया ते वेही कूड़ ॻाल्हाइण ठहे न। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, मनान अब्बासी पाण गिरियो आहे, तो ख़बर आहे उनजो हलण जो स्टाइल कहिड़ो आहे, हीअं करे हलंदो आहे। गिरियो छा हूंदो आहे, जेकॾहिं ॿुधाईंदा त उहो बि लेडीज़ जी अंदाज़ गिरियो छा हूंदो आहे, मूरत छा हूंदी आहे, इहो हिकिड़ो अलॻि सब्जेक्ट आहे नाज़रीन, इन ते वरी हिकिड़ो अलॻि लेक्चर थींदो। पर उस्ताद जो जेसीं ताईं तव्हांजो तालुक़ु आहे त मां उनजी उस्ताद आहियां, उनजो उस्ताद अब्दुल मनान अब्बासी आहे या वरी मौलाई मुमताज़ चांडियो आहे, इहा ॻाल्हि सभिनी खे ख़बर। तव्हां माफ़ कजो, मौलाई मुमताज़ चांडियो उहो कल्ह को ॾींहुं आयो आहे, असां हुनजा पुराणा उस्ताद आहियूं। मौलाई मुमताज़ चांडियो नाज़रीन उहो शाइर आहे सिंध जो, जंहिं कलाम लिखियो मूंखे खैरपुर जे सोणे मारे छॾियो आहे, जंहिं कलाम जे एवज़ हुबलीअ वीचारे खे जेल थी वियो। उहो शाइर आहे जेको फ़नकारनि खे जेल मोकिलाईंदो आहे। तव्हां उन जे लाइ ईअं था चओ? बिल्कुलु, त ही बि त उनजे कॾहिं लॻी न। मां इहो चयोमांसि शोरी न कर, शोरी ईअं न कर, हिकिड़ी तोखे बि जेल मोकिलींदी, अहिड़ो गीत ॾींदी जो जेल मोकिलींदी। आख़िर जेल न मोकिले पाण जेको ॻाइणु शुरू कई मुमताज़। चङो, इहो ॿुधायो त निगत नाज़ साहिबा जो तालुक़ु त मोरे शहर सां आहे, इहा सभिनी खे ख़बर आहे। बिल्कुलु। तव्हांजो कहिड़े शहर सां तालुक़ु? मुंहिंजो लाड़काणे जी मड़ीअ सां तालुक़ु आहे, ऐं पोइ मां जॾहिं मोरे में मड़ी वरिती उते मूंखे यानी मोरे ऐं दादूअ जे यानी कॉम्बिनेशन तव्हां मिलायो त मोरे जी त निगत आहे, तव्हां लाड़काणे में तव्हां मड़ी वरिती? लाड़काणे मड़ी वरिती, मां पोइ आई हुयसि मोरे में। पर हक़ीक़त में तव्हांजो जेको लुक लॻे थो त तव्हां दादू जा आहियो। माफ़ कजो, दादू में तव्हांजी बिरादरी रहे थी। ॿियो गिरियो रहंदो आहे दादू में, उते बि मड़ी आहे पर नंढड़ी हल्की। मनान अब्बासी दादू जो आहे, भली जा हुजे, सभिनी खे इहा ॻाल्हि ख़बर आहे। अब्दुल मनान अब्बासी दादू जो आहे, रशीद चारण दादू जो आहे, सजाद सुहाग दादू जो आहे, त तव्हां दादू जा छो न आहियो? मूंखे हिन ॻाल्हि जवाबु ॾियो। इहो रशीद चारण थियो, रशीद चारण जेको मश्करो, उन सां बि मां पंहिंजो जेको आहे प्रोग्राम कयो स्टेज ते। असां मूंखे लेडीज़ ठाहियो, पाण हीरो थियो, इहो 3 ॾींहं करे मां सां डांस करे पियो। असांखे ख़बर न आहे, सॼा मां सॼी पोल खोलींदसि सभिनी जे साम्हूं, तव्हांखे ख़बर पवंदी शो छा लाइ मां खोलियां थी। नाज़रीन, इहो अञा ताईं क्लियर न थी सघियो आहे त हिननि जो कहिड़े शहर सां तालुक़ु आहे। आया के ही या त अफ़गानिस्तान मां आया आहिनि या कंहिं ॿिए मुल्क मां, या कंहिं वॾे मुल्क जी साज़िश लॻी रही आहे जो अहिड़ा फ़नकार असां ॾे इम्पोर्ट कया था वञनि, असांजे मथां थोपिया था वञनि। हालांकि हिननि फ़नकारनि जो असांजी सकाफ़त सां को तालुक़ु न आहे, परे ताईं। जेकॾहिं तालुक़ु हुजे हा त सकाफ़त वारा तव्हांखे ज़रूरु घुराईंदा पंहिंजे फंक्शन में। माफ़ कजो, इहे जेके असां जहिड़ा बि हिकिड़े क़िस्म जा फ़नकार ऐं मुआशिरे जा कुझु हिसो हूंदा आहिनि, सकाफ़त खातो तव्हांखे छो नथो घुराए? सकाफ़त खाते जा फंक्शन था थियनि, तव्हांखे छो नथो घुराए? सकाफ़त खातो मौलनि जूं वरसियूं कराए थो, शाइरनि सां शामूं मल्हाए थो, क़ब्रिस्तान ते प्रोग्राम कराए थो, तव्हांखे छो नथो घुराए हुते? हक़ीक़त इहा आहे त असां बि हिकिड़े क़िस्म जो सकाफ़त जो हिसो बि बणिजी सघूं था। छो जो हर मुआशिरे में तव्हां अंग्रेज़नि वटि वञो, उन्हनि वटि बि त असां जहिड़ा माण्हू आहिनि, असांजी मख़लूक़ आहिनि न। तव्हां हर क़ौम में वञो, तव्हां जेकॾहिं सरहद वेंदो, पंजाब वेंदो, बलूचिस्तान वेंदो, जेकॾहिं सिंध में बि असां जहिड़ा बि आहिनि न, छो असांखे छो पोइ रखियो थो वञे? इहो जज साहिब खे शाबाश, असांजो सनाती कार्ड, असांजो हाणे जेको वोट बि दाख़िल थींदो, अहिड़ो निर्णय में वोट हणंदी साईं, ख़बर पवंदई। यानी सकाफ़त जो हिसो तव्हां पंहिंजे पाण खे ज़ोरीअ लेखारायो आहियूं? बिल्कुलु असां आहियूं। असांजी त दुआ आहे त तव्हां सकाफ़त जी वज़ीर थियो, सकाफ़त जो हिसो। मां डीजी थींदुसि, इन पावर खे हटाईंदसि। जेको पावर आहे न डीजी, उन मां वेहीमांसि, मूंखे चए पियो तूं वरी केरु आहे? खदड़ा। तव्हांखे ईअं पियो चए? ईअं चए मां, यानी हिकिड़ो डायरेक्टर जनरल सकाफ़त खाते जो तव्हांखे ईअं पियो चवे? बिल्कुलु। नाज़रीन ॾिसो केॾी बेहिसी आहे मुआशिरे जी। अहिड़ा फ़नकार
जेके सकाफ़त खाते ॾे पाण हली वञनि था, उन्हनि खे सकाफ़त खातो चवे थो त या मोलनि जी वरसी करायो, उन्हनि खे असां 20 लख रुपया ॾींदासीं, या कंहिं शाइर सां शाम मल्हाइण। बिल्कुलु शाम मल्हाइण इहो ई में पावर साहब छा अचो थो मूंखे, मिले? जेको डीजी आहे पावर साहब, जेके को मरी वियो अथव तव्हांजो गिरियो अथव उनजी तव्हां वरसी करायो त तव्हांखे ॾियूं न, बाक़ी छो ॾियूं? असां चयो असां जेको आहे ख़ुशी जो कंदासीं, असांखे जेको आहे सो असां टेबल पेश कंदासीं सकाफ़त ते, कि हलो 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 को मरी वियो आहे तव्हांजो गिरियो अथव उनजी वरसी करायो, तव्हांखे 20 लख रुपया ख़र्चु कराईंदासीं। हाणे मुएलनि जी करे बाक़ी जेरनि खे मारींदा छा? अलाह सकाफ़त खाता। नाज़रीन, तव्हां कलाम ॿुधो हूंदो निगत नाज़ साहिबा जो, न त काथे सखर काथे दाद। इहो मुंहिंजो पंहिंजो, मुंहिंजी पंहिंजी शाइरी आहे, सॼी ममताज़ चोरी कई आहे। हाणे हिननि जो चवणु आहे त इहा शाइरी मुंहिंजी आहे। जेकॾहिं इहा शाइरी तव्हांजी आहे त तव्हां असांखे हिते उहा परफॉर्म करे ॾेखारियो। नाज़रीन बि साम्हूं वेठा आहिनि, असां बि साम्हूं वेठा आहियूं, ॻाल्हि क्लियर थी वेंदी। मां पंहिंजी ॻाल्हि साईं क्लियर थी वेंदी। बिल्कुलु थी वेंदी, ठीकु आहे। मां पंहिंजी आवाज़ में पंहिंजी हुन में अंदाज़ में सीटियूं ठाही आहियां। मां हाणे जो हाणे कयां थी, हलाए छोरा। मां शहर तुंहिंजे में ईंदी आहियां, मां शहर तुंहिंजे में ईंदी आहियां, कुर्ब कयो आहे काबू, न त काथे सखर काथे दादू, न त काथे सखर काथे दादू। मां शहर तुंहिंजे में ईंदी आहियां, मां शहर तुंहिंजे में ईंदी आहियां, कुर्ब कयो आहे काबू, न त काथे सखर काथे दादू, न त काथे सखर काथे दादू। बस के थी सिक तुंहिंजी तो गगन बुरण लहंदी हां, बस के थी सिक तुंहिंजी तो गगन बुरण लहंदी हां, बटरी हज तोखे नाया ॾिसंदी जर्त करी थींदी हां, कंध करे मां ईंदी आहियां, कंध करे मां ईंदी आहियां, ख़्याल कंदो कर थोरो, न त काथे में हड़ काथे मोरो, न त काथे में हड़ काथे मोरो। मां शहर तुंहिंजे में ईंदी आहियां, मां शहर तुंहिंजे में ईंदी आहियां, कुर्ब कयो आहे काबू, न त काथे सखर काथे दादू, न त काथे सखर काथे दादू। नाज़रीन, मुख़्तलिफ़ शहरनि जा हिन में ज़िक्र अची विया आहिनि, न त काथे सखर काथे दादू, काथे लाड़काणो काथे मोरू। हाणे हिननि सभिनी शहरनि जा माण्हू इंतिहाई मुअज़्ज़िज़ आहिनि, पर हीअ सभु शहर छॾे उन सां मिलणु अचे थी। उहो माण्हू केरु आहे जंहिंसां हीअ मिलणु अचे थी? इन ॻाल्हि जो जवाबु हिननि खां हिकु ब्रेक खां पोइ वठूं था। मोटी चवंदा हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। उन माण्हू जो नालो हिते न वठिजांइ, सरियाम सभिनी जे साम्हूं बेइज़्ज़तो कराईंदे छा मूंखे? मूंखे मारींदो, गोली हणंदो, चुप पुलिस वारो आहे। नालो न खणंदासीं, सिर्फ़ु चवंदासीं हिकिड़ो माण्हू आहे। हा ठीकु आहे, फज़ीलत सां पुछजांइ, पुलिस वारो त मारींदो ई। वेलकम बैक नाज़रीन। मज़ेदार महफ़िल में निर्घुट नाज़ साहिबा असां वटि मौजूदु आहे। अचो त साणनि गुफ़्तगू शुरू था कयूं। हाणे इहो ॿुधायो त आख़िर उहो सुहिणो केरु आहे जंहिंजे लाइ लख बि लॻाईंदव, धागा फीणा बि कराईंदव, न त काथे सखर काथे मोरो बि आईंदव, उन सां मिलण लाइ सखर खां मोरे अचो था, दादू अचो था। हाणे उहो सुहिणो केरु आहे असांजे नाज़रीन खे बि उहो ॿुधायो। उनजो नालो जेकॾहिं तव्हां सीगाए राज़ में रखणु था चाहियो त तव्हांजी मर्ज़ी। बहरहाल मीडिया ते कूड़ न ॻाल्हायो, जेको ॻाल्हायो सच ॻाल्हायो। हाणे ॾिसो न, हाणे ॿुधाइणो त न आहे, माण्हू जी बदिली त थींदी रहंदी आहे, कॾहिं कहिड़ी थाणे ते कॾहिं कहिड़ी थाणे ते। थोरो औरते थी बीहो, माइक मुंहं जे भरिसां रखो। बदिली त थींदी रहंदी आहे न, माण्हू कॾहिं कहिड़े थाणे ते कॾहिं कहिड़े थाणे ते। मां त सरियाम त न ॿुधाईंदुसि न त पुलिस वारो आहे, छो ॿुधायां? यानी नाज़रीन ख़बर पइजी प्रोफेशन मां त पुलिस वारो आहे, नालो ई खणणु नथियूं चाहिनि, छो जो नाले खणण सां उहो माण्हू उहो रिवर्ट थी सघे थो, हुनजी नौकरी तेल थी सघे थी। इन मां साबित थिए थो त पुलिस फुल प्रोटोकॉल ॾेई रही आहे
हिन असांजे अवाम छो खे। निगत खे नथी ॾे छा पुलिस प्रोटोकॉल? न, निगत हिकु वॾी सुपरस्टार आहे, हूअ सिंगर आहे, हूअ एक्ट्रेस आहे, हूअ तमामु सुठी मॉडल आहे, तमामु सुठी डांसर आहे, पर तव्हां में मां का शइ अहिड़ी नथो ॾियां। ख़ुदा वाहिद इहा ॻाल्हि आहे। तव्हां त असांखे ॻाल्हाइण में नथो ॾे, ईअं लॻे थो ॼण तव्हां निगत जा भाउ हुजो या कुझु माइट मिटा हुजो निगत जा, असांखे त ॻाल्हाइण नथा ॾियो। निगत जो हिकिड़ो इंस्पेक्टर आहे पुलिस वारो, उहो हिफ़ाज़त न कंदो आहे छा? शो मां सरियाम ॿुधाईंदीमांइ, तव्हां ख़बर पइजी वेंदी। पोइ वरी असांजे मथां इल्ज़ाम आणंदियूं आहिनि, चए हीअं चए थो गुरू, हीअं चए थो गुरू, हीअं चए थो। मां आयो सॼी जो उस्ताद आहियां, छो इंस्पेक्टर न कंदो आहे छो मुंहिंजी हिफ़ाज़त? तव्हां गुरू छा जा आहियो? तव्हां हुनखे मौत जे खूह में मोटर साइकिल हलाइण सेखारी आहे, तव्हां हुनखे वात मां बाहि कढणु सेखारी आहे, कहिड़े क़िस्म जा तव्हां उस्ताद आहियो? तव्हां हुनखे रक़्स सेखारियो आहे, छा जा उस्ताद आहियो? हे सुबुह खां वठी मां बकवास कयां, तोखे सम्झ में न आई छा? तूं मोतबरा छा हेॾो हाणे मां अहिड़ी लत जो किरदे वञी उबतो थी करे टीवी न हुजे त मां तोखे ॾिसां हिन महिल ताईं। सुबुह खां तोखे ॿुधायां थी पई, बकवास थी कयां पिया मां, त जेको आहे मां हुनखे राग सेखारियो, मां हुनखे डांस सेखारियो, पहिरियों रक़्स हुनखे मां सेखारियो, जेको टीवी ते हलियो। शख़्स हिकिड़ो शइ यादि आयो शाम जो, जेको आहे उहो जेको उस्ताद हनीफ़ लाशारी ॻायो, हुन में निगत डांस कई। डांस डायरेक्टर केरु हो हुनजो? यानी उनजा कोरियोग्राफर तव्हां हुयो, बाक़ी केरु? पर पोइ तव्हां अञा ताईं मीडिया ते साम्हूं न अची सघिया। मां छो अचां? मां मीडिया जी छा वजह आहे? मां मीडिया जी बुखी न, तव्हां जहिड़ा माण्हू मीडिया जा बुखिया हूंदा आहिनि। शो जॾहिं असांजे शागिर्द मीडिया में अचंदा, मशहूरु थींदा, असां छो अचूं? मां तॾहिं आहियां, मूंखे कावड़ लॻी तॾहिं जो मुंहिंजो गानो जेको आहे सो ममता लाशारी चयो मां लिखियो आहे। जॾहिं मां ॻायो, मां लिखियो, चीज़ मां कई, त पोइ ममता लाशारी पंहिंजे नालो छो वरितो? हाँ शो। नाज़रीन, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा तरह तरह जा इल्ज़ाम लॻी रहिया आहिनि, जीअं सियासतदान हिक ॿिए जे मथां इल्ज़ाम हणंदा आहिनि। फनकार हिक ॿिए जे मथां इल्ज़ाम हणी रहिया आहिनि शाइरीअ जा, त हीअ शाइरी मुंहिंजी आहे, हीअ शाइरी मुंहिंजी आहे। हिन जो फ़ैसिलो तव्हां कयो। हाणे असांखे इहो ॿुधायो त तव्हांजो हिकु सुहिणो आहे जेको तव्हांजी नज़र में आहे, उहो रहंदो बि तव्हांजे शहर में आहे ऐं उनजो घर बि तव्हांजे घर सां गॾु आहे। उहो सुहिणो केरु आहे? अॼु हुनजो इंकशाफ़ कयो त जीअं असांजा नाज़रीन इहो सम्झी सघनि त उहो सुहिणो केरु आहे। आया की उहो सुहिणो आहे बि या न आहे, इन ॻाल्हि जी अॼु क्लियरेंस थियणु खपे। आहे बिजली वारो आहे। रह दो भी मुझे
नाज़रीन, हिन खे बंदि करण जो बटन किथे आहे मूंखे इहो ॿुधायो। नाज़रीन, तव्हां ॾिठो असली ऐं नकली में फ़र्क़ु ज़ाहिर अची वियो। यानी ही जेका परफॉर्मेंस करे रही हुई, हीअ उहा परफॉर्मेंस हुई जेका मेलनि में कंदी आहे, पर हिन जे पुठियां जेको आवाज़ हुयो उहो निगत नाज़ साहिबा जो, जेको तमामु सुरीलो आवाज़ आहे, सिंध में मशहूर आहे। हर होटल ते, हर दुकान ते, हर बाज़ार में तव्हांखे उहो ॿुधण में अचे थो, पर हीअ तव्हांखे सिर्फ़ु हिन प्रोग्राम में ई नज़र आई। इन मां साबित थी वियो त हीअ कूड़ी आहे। कूड़ो तूं आहीं, तूं कूड़ो आहीं। निकर ना जो आवाज़ न, इहो आवाज़ सम्झ मुंहिंजो आहे, मुंहिंजो आवाज़ आहे। सॼी शाइरी मुंहिंजी, धुन मुंहिंजी, सभु शइ मुंहिंजी, रुगो आवाज़ हुनजो थियो त सॼो गीत हुनजो थी वियो छा? शो छा लाइ? असांखे इंसाफ़ कॾहिं मिलंदो? असांखे इंसाफ़ कॾहिं मिलंदो? असांखे इंसाफ़ खपे। असांखे इंसाफ़ कॾहिं मिलंदो आहे ज़िंदगी में? सम्झे न? कंहिंजी फ़ोन ते अचे? ॿुधाए न, तूं जल्दी ॿुधाए न। असांखे छा पिए अचे? फ़ोन आहे, हा एसएचओ जी फ़ोन आहे, हाणे वरी एसएचओ जी फ़ोन आई आहे। हिकिड़ो मिंट, जी जी जी, एसएचओ साहब, जी जी। न साईं, मां त हुन खां सवाल कयां पियो हुनजी ज़िंदगीअ जे मुतालिक़। जी साईं, ख़बर पइजी वई न हाणे? मां हाज़िर थियां थो साईं, हाज़िर। हा। मां थाणे ते हाज़िर थियां थो। हमेशह लाइ वञी थाणे में? साईं मोबाइल न मोकिलिजो, मां पाण अचां थो बसि। नाज़रीन, इंतिहाई सख़्त अमलदार जी फ़ोन अची वई आहे त तव्हां हिन जी शान में गुस्ताखी करे रहिया आहियो। हालांकि असां हिन जी हक़ाइक़ बयानु कया आहिनि, हिन जी ज़िंदगी जे बारे में, हिन जी ज़िंदगीअ ते नज़र विधी आहे, कुझु रोशनी विधी आहे। बहरहाल मूंखे हाणे थाणे ते वञी हाज़िर बि थियणो आहे। मूंखे ॾींदा इजाज़त? ईंदड़ हफ़्ते वरी कंहिं फ़नकार सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं अल्लाह वाहे। सुहिणो